काछे सां तालुक़ रखंदड़ ऐं सिंधी ड्रामनि जो बहितरीन अदाकार अलहवासायो लघारी खे मञता ॾियण लाइ संदसि जनम ॾींहं जे मौक़े ते सिंध फनकार वेलफेयर ऑर्गनइज़ेशन पारां हिकु शानदार तकरीब कोठाई वई, जंहिंमें सिंधी ड्रामनि जे बहितरीन अदाकारनि हिदायतकारनि पारां भरपूर शिरकत कई वई। उन मौक़े ते आयल महिमाननि ऐं मक़ामी माण्हुनि सैयद मुनवर शाह, हामिद लाशारी, असीर इम्तियाज़, मंठा रोस्तमाणी ऐं ॿियनि माण्हुनि पारां अलहवासायो लघारी खे ख़ूबसूरत लफ़्ज़नि जी भेटा पेश कंदे KTN न्यूज़ सां पंहिंजा वीचार कुझु हिन रीति वंडिया। असांखे सभिनी खे दोस्तनि खे सभिनी भाइरनि खे इहो करणु खपे, जेके असांजा सुठा हिकिड़ा वेलविशर आहिनि, जेके असांजा सुठा हिकिड़ा बहितरीनु दोस्त आहिनि, शाइर आहिनि, जेके असांजा सुठा हिकिड़ा वर्क कनि था, सिंध धरती सां मोहबत कनि था, सिंध धरती में हिकिड़ो सुठा हिकिड़ा वर्क कनि था। जीअं नुमाइंदगी जे हवाले सां तव्हां आहियो, सभु सुठा दोस्त असांजा हिते आया आहिनि, उन्हनि खे बि असां वेलकम चऊं था ऐं अहिड़ा ममता एवॉर्ड उन्हनि खे ॾियणु खपनि ऐं उन्हनि खे हिकिड़ो कंहिंखे ॿी ज़िंदगी ॾियणी आहे। 46 सालनि जो भाऊ आयो, हिन महिल सम्झूं था 22 सालनि जो थी वियो आहे। सो सभिनी खे हिकिड़ो रिक्वेस्ट आहे त अहिड़ा प्रोग्राम, अहिड़ा दोस्तनि खे इज़तूं अहिड़ियूं मानजो ताकी हुनजी दिलि ख़ुशि थिए। इहा इंसानियत आहे, इहा ई ख़िदमत आहे। अलहवासायो असांजे इलाइक़े जो तमामु ख़ूबसूरत आर्टिस्ट आहे, सीनियर अदाकार आहे। हू पंहिंजी अदाकारी जे ज़रिए हू पंहिंजा जोहर ॾेखारींदो आहे। हिकिड़ो पैगाम जेको असांजे समाज खे TV स्क्रीन जे थ्रू मिलंदो आहे, हू TV स्क्रीन जो तमामु बहितरीनु अदाकार आहे। अॼु संदसि 46 सालगिरह आहे ऐं सालगिरह जे मौक़े ते अलहवासायो खे सालगिरह जूं मुबारकूं ॾियां थो। गॾोगॾु सिंध फनकार वेलफेयर ऑर्गनाइज़ेशन जे दोस्तनि खे जो हुननि हीउ प्रोग्राम तरतीब ॾिनो आहे। उहे ॾाढी एॾी ख़ुशी थी आहे जो उन मां बयानु नथो करे सघां। ख़ासि करे हामिद लाशारी जेको असांजो उस्तादु आहे, मां हीअं जी वालिद साहब जी चीच में वठी हलणु सेखारींदा आहिनि। मूंखे जेको हिन फील्ड में आंदो आहे, जंहिं सेखारियो आहे असांखे, उहो जेको आहे न आहे। जेकॾहिं हींअर मुंहिंजो नालो आहे त मां हामिद लाशारी खां सवाइ कुझु बनायां। सर सिंध फनकार वेलफेयर ऑर्गनाइज़ेशन जेका सिंध में मशहूरु आहे, साईं असांजो चेयरमैन मुनवर शाह जी क़यादत में आहे। साईं अलहवासायो जे जनम ॾींहं ते हीउ प्रोग्राम रखियो वियो। असां चऊं था सिंध में माण्हू खे चवंदा आहिनि त मोहबत घटि आहे, पर असांजी सिंध में जे कुंट कुड़छ में अॼु असां सफ़ा जबलनि में काछे में आया आहियूं, पर वाही पांडे जी मोहबत ॾिसी असांखे ज़ाहिर थो थिए त सिंध में मोहबत दाइम क़ाइमु आहे। तमामु बहितरीनु इनिशिएटिव आहे सिंध आर्टिस्ट जो, जेको पंहिंजे आर्ट खे तमामु जीआरे रहिया आहिनि। इन हवाले सां अॼु हिकिड़ो सीनियर आर्टिस्ट आहे तकरीब वाही पांडे जो मामा अलहवासायो, हुनजो हिकिड़ो प्रोग्राम ऑर्गनाइज़ करायो आहे दोस्तनि। तमामु बहितरीनु सुठो हिकिड़ो इनिशिएटिव आहे। जेके पंहिंजे नौजवान आर्टिस्ट आहिनि उन्हनि खे हौसला अफ़ज़ाई कनि था, उन्हनि खे जेके हिते मञता एवॉर्ड था ॾियनि। अंदाज़ो नथो लॻाए सघां, मगर अंदाज़ो ई हुयो मुंहिंजो प्रोग्राम थींदो न वरी मूंखे इहो ई हुयो जो मां हिकिड़ो माण्हू ग़रीब खे मुंहिंजी का बि हैसियत न हुई, पर मां जेको बि हींअर आहियां, जेको तव्हां जेको हींअर जेको ॻाल्हायां पियो, मुंहिंजो वालिद साहब आहे, बाबा जी उहो मुंहिंजो आहे। जॾहिं त प्रोग्राम जे आख़िर में सियासत, सहाफ़त ऐं समाजी कमनि में बहितरीनु किरदारु अदा कंदड़ किरदारनि खे मञता एवॉर्ड सां नवाज़ियो वियो। आसिफ जमाली, KTN न्यूज़, वाही पांडी।